नाज़रीन, पीर जो ॻोठ शहर जे कची आबादी में गंदगी जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे, जंहिं करे शहरी सख़्त परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहा है अब्दुर्रज़ाक कलोड़ो। पीर जो ॻोठ शहर जे कच्ची आबादीअ मां गंदगीअ जो आज़ार ख़त्म न थी सघियो, जंहिं करे शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में शहरियुनि जो चवणु आहे त लॻभॻि 20 सालनि खां कच्ची आबादीअ में को बि तरक़ियाती कमु न करायो वियो आहे, जॾहिं त सफ़ाई सुथराई बि नथी कराई वञे, जंहिं करे रोड रस्तनि ते गंदो पाणी बीठल घरनि में काए पियो आहे। जॾहिं त गंदगीअ सबबि घरनि खां निकिरणु मुश्किल थी वियो आहे, पर उन बावजूद बि शहर जे तरक़ियाती कमनि ऐं सफ़ाई सुथराई लाइ हर महीने ईंदड़ 1.5 करोड़ रुपया कागज़ी कार्रवाईअ में हड़प कया वञनि था। उन मौक़े ते शहरियुनि वधीक आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 12 महीननि खां असां चवंदा आया आहियूं त खुदारा असांखे रस्ता ठाराइजो, असांजो जेको आहे नालियूं साफ़ु कराइजो, पर कोई बि हिकु वसारो असांजे लाइ अॼु दांहुं ॿुधण लाइ तयारु न आहे। असां काफ़ी माण्हुनि खे चयो आहे, असां मीडिया ते बि रखियो आहे, असां बयान बि हलाया आहिनि, पर पोइ बि असांजी कच्ची आबादी खे ईअं थो जेको आहे माना कटियो वञे जहिड़ो असां ॼण पीर ॻोठ में रहूं ई नथा। खुदारा असांजी अपील आहे त हे बि तव्हांजा बच्चा आहिनि, हे बि तव्हांजा वोटर आहिनि, महिरबानी करे असांखे खुदारा असांखे सफ़ाइयूं कराए ॾिनियूं वञनि त तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। न निमाज़ ते था वञी सघूं, न शहर था वञी सघूं। वसारनि खां अपील आहे त असांजो रोड बि ठाराए वञे, नालियूं बि साफ़ु करायूं, नालियूं ठारायूं आहिनि। असां वधि में वधि आज़ार न हितां गुज़री था सघूं, न काॾे वञी था सघूं। जेको कुराड़ो आहे, वञणु अचणु आहे, कजो आहे, बको आहे, त बि असां कोन था टपी सघूं। खुदारा असांजो हक़ कयो। गंदगी लॻी पई आहे। ॿियो त हिते 2005 खां रोड ठहिया आहिनि, उन खां पोइ न नालियूं ठहियूं, न रोड ठहिया आहिनि। हिते गंदगी वधी वई आहे, नंढो ॿार बचो अची वञी सघे कोन थो। कल्ह बि हिते हिकु कुराड़ी किरी पई आहे, उनजी टंग भॼी पई आहे। इन जो हिसाबु किताबु केरु ॾींदो? असां ग़रीब माण्हू खाऊं पीऊं या माण्हुनि जूं टंगूं ठारायूं? हिते आज़ार लॻो पियो आहे, न नाली सफ़ा आहे, न रोड थो ठहे। असांजी अपील आहे त रोड बि ठाहियो वञे ऐं नालियूं बि सफ़ाइयूं कयूं वञनि। कच्ची आबादी आवासनि वधीक चयो त पीर जे ॻोठ जे नाल इंतिज़ामिया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुकमल तौर ते सफ़ाई सुथराई कराए तरक़ियाती कम कराया वञनि ऐं तरक़ियाती कमनि जे आड़ में थियल करप्शन जी मुकमल जांच थियणु खपे। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुर्रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।